फ्रेंड्स, मैं अरशद अली ऐं तव्हां मुंहिंजो चैनल यूट्यूब लुबाबा लर्निंग होम ॾिसी रहिया आहियो। सो सभिनी दोस्तनि खे पंहिंजे चैनल ते भलीकार दोस्तों। अॼु असां वटि कुझु मोस्ट इम्पोर्टेंट वर्ड्स आहिनि, अचो त असां इन्हनि खे सिंधी में तर्जुमो करियूं था। फर्स्ट ऑफ ऑल असां वटि वर्ड आहे एमरजेंसी। सो एमरजेंसी वर्ड जो मतिलबु आहे हंगामी हालत, हंगामी हालत। ठीक है दोस्तों, ईअं ई असां वटि वर्ड आहे एम्प्लॉयमेंट। ठीक आहे, एम्प्लॉयमेंट वर्ड जी माना आहे रोज़गार, रोज़गार। ठीक है, अहिड़ी तरह असां वटि वर्ड आहे प्रोवर्टी। सो प्रोवर्टी वर्ड जो मतिलबु आहे ग़रीबी। ठीक है, अहिड़ी तरह वर्ड आहे असां वटि हेडलाइन। अक्सर ॿुधो वेंदो आहे। सो हेडलाइन वर्ड जी माना आहे अहम ख़बर, अहम ख़बर। ठीक है, अहिड़ी तरह वर्ड आहे असां वटि इलेक्शन। सो इलेक्शन वर्ड जी माना आहे चूंड, चूंड। ठीक है, आख़िरी असां वटि वर्ड आहे पीस। सो पीस वर्ड जी माना आहे अमुन, अमुन। ठीक है, थैंक्स फॉर वॉचिंग दिस वीडियो। अल्लाह हाफ़िज़।